लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आऊं आहियां डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे डॉक्टर नाज़िया मेमण साहिबा। अॼु असां नाज़िया सां ॻाल्हायूं बि हिन ते था त असांजूं औरतूं बिज़नेस में कीअं अचनि, हूअ कीअं आई, तकलीफ़ूं छा आहिनि, तरक़ी कहिड़ी आहे, मसइला छा आहिनि, हल छा आहे। नाज़िया अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी। लीडर टीवी खे अवां सदाईं टाइम था ॾियो ऐं असांजो ख़्याल बि कयो था ऐं असीं बि चाहियूं था तव्हांजे मार्फत जेके पढ़ियल गढ़ियल माण्हू आहिनि उन्हनि जे मार्फत हिन समाज में जेको बि सुधारो थी सघे ऐं इंच बाय इंच जेका चङाई थी सघे असीं सभु गॾिजी कयूं। हीअ जीअं मूं एंट्रो में अवां जो तारीफ़ करायो आहे त हीअ अवां बिज़नेस जे पासे हिकिड़ो MBBS डॉक्टर, पोइ ब्रॉडकास्टर, पोइ वरी बिज़नेस जो इहो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो? थैंक यू फॉर इनवाइटिंग मी। पर हाणे मां तव्हांखे ॿ शयूं ॿुधाईंदमि हिन जे पोयां जेको आहे रीज़न। ॿ आहिनि रीज़न। हिकिड़ो त औरत पाण भरी थियण ऐं हाणे दुनिया जो हिकिड़ो पूरो लाड़ो बिज़नेस माण्हुनि खे लॻे थो जॉब जेका आहे न हाणे तव्हां रिस्ट्रिक्ट थी वञो था सुबुह जो 8 बजे खां 5 बजे ऐं ॿियनि जी मर्ज़ी सां हा न ऐं कमु करणु हिकु मख़सूस पघार ॿियनि जी नौकिरी करणु तव्हां हिन जो वरी पंहिंजो मज़ो अथव। बिज़नेस आहे न तव्हांखे ॾाढो ॾुखियो थो लॻे, इन लाइ माण्हू पंहिंजे हुन मां निकिरणु नेचुरल ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। माण्हू चवंदो आहे त न आउट ऑफ बॉक्स कुझु बि करणु ॾाढो। मां इहो ई थो पुछणु चाहियां त इहा ॾुखियाई कहिड़ी आहे? ॾुखियाई माण्हुनि खे कहिड़ी आहे? मूं त तव्हांखे 2 रीज़न पहिरीं ॿुधायां थी, पोइ तव्हांखे ॿुधायां थी। ॿियो रीज़न मां बिज़नेस करणु पई चाहियां छो जो इन जॉब वारे पासे खां थोरो हटाइणु थी चाहियां पाण खे ऐं मां चाहियां थी मां पंहिंजी नौकिरी कयां, पंहिंजो बॉस बि हुजां ऐं माण्हू बल्कि मूं वटि कमु कनि। ज़ाहिर हर बॉस जो ईअं हूंदो आहे ऐं मुंहिंजो ॾाढी दिलि आहे त मूंसां जेके माण्हू कमु कनि उनमें घणियूं औरतूं हुजनि। जिते जिते मां औरत खे फिक्स करे सघंदमि पाण वटि पंहिंजी टीम में उते औरत वधीक प्रोमिनेंटली माना मां चवां थी हुजे, कमु करे उन्हनि खे असां वधीक हिमथायूं। ऐं औरत बिज़नेस हाणे ॾिसो डिज़ाइनर्स असांजो वरदा सलीम ऐं हिते फ़ारा तालिब अज़ीज़ मूंखे ॿुधण में आयो त इहा बि सिंधियाणी आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी ॿुधी। अच्छा उहे सफ़ा टोटली डिफरेंट। मां जर्नलिस्ट आहियां। हाणे मूंखे माण्हुनि चयो त भई तव्हांजो नालो आहे सिंध में, सिंधी माण्हू तव्हांखे ॾाढी इज़त था कनि, रिस्पेक्ट नज़र सां ॾिसनि। तव्हां असांजा इलाही माण्हू ईंदी आहे त चवंदा आहिनि असां तव्हां असांजी मेंटोर आहियो जेके असां ॿियनि खे एॾनि वॾनि नालनि खे ख़ुशि बख़्शुदा, तव्हां नालो वठो आहे महताब, सहरिंदाद, ॿिया अहिड़ा इलाही नाला आहिनि जिन औरतुनि खे असां एडमायर कंदा हुआसीं। त ईअं हाणे मूंखे लॻंदो आहे किथे न किथे असां बि थोरा सा फिक्स थियूं पिया। हाणे अहिड़ी वरी हिकिड़ी नई जनरेशन आहे जिन जा असां बि उहे असांखे कॉम्प्लीमेंट था ॾियनि। पर पोइ मूंखे लॻो त हिकिड़ी ज़िमेदारी आहे माना एज़ अ जर्नलिस्ट। हाणे मूंखे लॻो त वाक़ई नालो आहे त उनजो थोरो फ़ाइदो वठिजे। इन जो जीअं मां ट्रेंड सेटर थियमि, न्यूज़ कास्टर थी, मूंखे लॻो त उन वक़्तु इलाही ज़रूरत हुई। नओं चैनल शुरू थियो, पहिरीं न्यूज़ कास्टर थी, KTN पहिरियों चैनल हुयो ऐं हुन ते आईसि त मूंखे लॻो त पोइ इलाही माण्हुनि खे रस्ता मिलिया। माना इलाही छोकिरियूं आयूं पढ़ियल लिखियल घरनि जूं ऐं ॿियनि माण्हुनि खे इजाज़त ॾींदी। मूंखे अहिड़ा माण्हू मिलिया जिन चयो त असां नाज़िया खे ॾिसी छॾियोसीं पंहिंजी धीअनि खे। त मूंखे इहा पंहिंजे लाइ हिकिड़ी कामयाबी तसवुरु मां कंदी आहियां ऐं मुंहिंजो मक़सदु बि इहो हुयो त छोकिरियूं अॻियां अचनि, कुझु कनि। पोइ वरी हाणे जॾहिं नालो थी वियो त मूंखे लॻो त हाणे नाज़िया बिज़नेस कंदी त डिज़ाइनर त ॿिए बि आहिनि पर नाज़िया बिज़नेस कंदी त उनजो हिकिड़ो इम्पैक्ट ॿियो पवंदो छो जो माण्हू मूंखे एज़ अ जर्नलिस्ट सुञाणीनि था। असां उन्हनि खे ॿुधायूं त हिकिड़ो नालो पैदा करे ऐं पोइ हिन में अचणु बि इन जो बि फ़ाइदो वठिजे। फ़ाइदो इन सेंस के रुॻो मुंहिंजो पर्सनल फ़ाइदो न, मूंखे इहो आहे त हिकिड़ी औरत खे हाणे मां आराम सां अची मूंखे सुञाणीनि था न। माना हाणे ॾिसो वरदा सलीम इलाही खे ख़बर कोन हुई सिंधियाणी आहे, फ़ारा तालिब अज़ीज़ माण्हू ख़बर कोन हूंदी सिंधियाणी आहे, नाज़िया मेमण सिंधियाणी आहे, माण्हुनि खे इलाही खे ख़बर हूंदी। सो हाणे छोकिरियूं हथु विझंदियूं त भई असांखे बि करणु खपनि ऐं इलाही केतिरियूं छोकिरियूं कनि पियूं ऐं उन्हनि जी ख़बर ई न आहे असांखे। इलाही केतिरियूं मायूं घरां बिज़नेस कनि पियूं ऑलरेडी। न तव्हां ब्रांड ठाहियो आहे न, उन ब्रांड जे बारे में तव्हां मतिलबु तव्हांजो ख़्यालु छो आयो? इहो हिकिड़ो त इहो त औरतूं अॻिते वधनि, ॿियो इहो त तव्हां पंहिंजो ब्रांड ऐं मैदान में कॉम्पिटिशन में तव्हां अचो। हा कॉम्पिटिशन में अचो ऐं ज़ाहिर आहिनि पंहिंजी अर्निंग, पंहिंजो पैसो कमाइणु, अहिड़ो थियण जो ॾाढे ॿियनि माण्हुनि खे बि तव्हां नौकिरी ॾेई सघो। माना मां चाहियां थी त औरत इलाही कुझु करे सघे थी, पावरफुल आहे मेंटली, फिज़िकली ऐं क्रिएटिव आहे इलाही घणी। त मूंखे ईअं थो लॻे त उन्हनि खे मां इहो पंहिंजे थ्रू इहो पैगाम थी ॾियणु चाहियां त मां त करे ॾेखारींदमि इनशाला, आई वोंट गिव अप। पर मां चाहियां थी त उहे छोकिरियूं हाणे मूंखे ॾिसी अॻियां अचनि ऐं कुझु कनि। मक़सदु इहो बि आहे इन सां गॾु गॾु। न पर जेको माण्हू तव्हां वांगुरु पंहिंजो ब्रांड खोलणु चाहे, मुख़्तलिफ़ ब्रांड त थी सघनि था न,
माण्हू त मिटीअ जा रांदीका बि ठाहे सघे बिल्कुलु उहो बि कुझु बि बिल्कुलु मां चवां थी कुझु बि कजे माना मां ईअं थी चवां त मायुनि खे इहो पई चवां तव्हां वटि प्लेटफॉर्म आहे सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे महदूद न थी वञनि ऐं ॿियो मां अदनि खे पंहिंजी रिक्वेस्ट माना हिते ज़रूरु करणु चाहींदमि सपोर्ट कयो पंहिंजी मायुनि खे सपोर्ट कयो घर में ई वेही कनि तव्हां अगरि इंस्टाग्राम था यूज़ कयो नथियूं कनि या उन्हनि खे नथो अचे त तव्हां उन्हनि जे बारे बदिरां स्टोरीज़ लॻायो फेसबुक ते इंस्टाग्राम ते उन्हनि जो पेज डेवलप कयो शयूं अॼुकल्ह अहिड़ियूं थी वियूं आहिनि जो कोविड में माण्हुनि मायूं ॿुधाइनि पियूं यूट्यूब छोकिरियूं चैनल बर्थ भरे ऐं अहिड़ा इलाही मिसाली छोकिरियूं आहिनि जिन बर्थ भरे करे हींअर पंहिंजो घरु खणायो हिकिड़ी छोकिरी चई त मां कोविड जे दौरान अहिड़ी थी वई मुंहिंजो मोनेटाइज़ थी वियो यूट्यूब चैनल मूं रद्द पचा पे कयो सुठे नमूने सां हुनखे प्रेज़ेंट पे कयमि लॻायमि हेतिरा फॉलोअर्स थिया ऐं मूं हिनखे इन कोविड वारे अहिड़ो जे माण्हुनि खे सफ़ा डिप्रेस करे छॾियो उन में हिन छोकिरी हिकिड़ो हथ में कमु खयो ऐं इहा मूंखे ॾाढी इंस्पायरिंग स्टोरी लॻी इहे एक्चुअली स्टोरी हूंदा आहिनि दीज़ आर द हीरोज़ ऐं जेके ट्रेंड सेटर मां पई चवां इन छोकिरीअ खे ॾिसी मूंखे बि हिमत पई अचे मूं चयो यार असांजूं छोकिरियूं खोड़ सारियूं छोकिरियूं जेके कुझु करणु चाहींदियूं हूंदियूं उन्हनि खे बि हिमत ॾियारियो ऐं छोकिरियूं पाण बि जेकॾहिं हीउ प्रोग्राम ॾिसनि पियूं इलाही कुझु आहे तव्हां वटि इलाही कुझु आहे करण ते अचो त बर्थ भरण खां वठी उहो ई जीअं मिटी जा रांदीका ठाहिण खां जिते जिते बि आयो न तव्हां ॾिसो त तव्हां उन में पंहिंजी हिकिड़े सर्कमस्टेंसिस में पंहिंजे दायरे में छा अहिड़ो करे सघो थियूं जेको तव्हांजे लाइ अर्निंग जो बि सबबु बणे तव्हांखे पाण भरो करे इंडिपेंडेंट करे तव्हां किथे डिपेंड न कयो बल्कि अहिड़ो करे जो तव्हां हिकिड़े मुआशिरे में पंहिंजी हिकिड़ी अलॻि स्टैंडिंग ठाहियो पंहिंजी रिस्पेक्ट करायो इहो ॾाढो मूंखे लॻंदो आहे त अच्छा मां रिस्पेक्ट करायो मक़सदु न आहे त हूअं कोन्हे का पर चवण जो मक़सदु आहे त जॾहिं तव्हां कुझु हूंदा आहियो न त सभु दे लुक अप टू यू एक्चुअली होल सोसाइटी समाज त मुंहिंजो इहो आहे त तव्हां ज़रूरु अहिड़ो कुझु कयो ऐं हूंदो आहे ऐं करे सघूं था पाण सां ॻाल्हायो पाण सां विहो पाण खे ॾिसो त असां में कहिड़ो टैलेंट आहे हिन ब्रांड जे हवाले सां भई टोटली माना मां चवंदमि त को अहिड़ो वेंचर कोन हुयो जेको मां खणी करे ॾाढी ख़ुशि थी वियमि त मूं कयो ऐं इहो बि आहे त मूंखे शुरू खां ई ख़बर हुई त इलाही चैलेंजिंग हूंदो इलाही ॾुखियो हूंदो मुंहिंजे लाइ पर मां त वरी हार मञण वारी कोन आहियां सो मूं चयो छा बि थी वञे करिणो आहे इलाही माण्हुनि जो हलंदो ई कोन इवन तव्हांजे आस पास माण्हू चवंदा पिया दोस्त वोस्त एॾा ॿिए डिज़ाइनर आहिनि त बाबा मां जिते इलाही घणा आहिनि ॾिसो इहे ई न हिन में तव्हां पंहिंजो नालो जॾहिं ठाहींदव त असल ॻाल्हि त उहा ई आहे न ऐं मां उहो करणु आई आहियां सो मुंहिंजी त कंहिंसां कॉम्पिटिशन आहे कोन मां माना चवां थी मां उन्हनि जे विच में अची अगरि 10 माण्हू मूंखे ॾिसणु लॻंदा जॾहिं त मूंखे इहा ई मुंहिंजे लाइ कामयाबी आहे सो मां पंहिंजे पाण खे इलाही हुन में नथी ॾिसणु चाहियां मां फ़िलहालु एतिरी ई आहियां आस्ते आस्ते ग्रो कंदमि ऐं हींअर अगरि जीअं असांखे काफ़ी हाणे असां कयोसीं हिते एग्ज़िबिशन कयोसीं NM जो एॾो सुठो रिस्पॉन्स आयो काफ़ी चैनल्स बि कवरेज ॾिनी ऐं माण्हू काफ़ी बाइंग लाइ ईंदा रहिया उनखां पोइ एग्ज़िबिशन खां पोइ कॉल करे ईंदा रहिया ऐं मूं चयो मूंखे एतिरी ख़बर हुजे त जंहिं दफ़े अचां 2 टे एग्ज़िबिशन करे वञा सो ऑन द गो वी आर लर्निंग ऐं इट वॉज टू डिफिकल्ट छो जो असां कोरोना में शुरू कयोसीं आख़िरी सवाल थो पुछां तव्हां खां अवां था चओ त औरतूं अॻिते अचनि ॿी ॻाल्हि था कयो त औरतूं पंहिंजे ई नौकर पाण थियनि पंहिंजो मालिक बि पाण थियनि ॿी ॻाल्हि तव्हां इहा था कयो टी ॻाल्हि हीअ था कयो त का बि शइ सवली कान्हे का बि शइ ॾुखी कान्हे सवली ऐं ॾुखी जे विच में हिकिड़ो सफ़र तव्हांखे करिणो पवंदो जी तव्हांखे तकलीफ़ूं थियूं मूं फलाणे ताना आया हुनजो ब्रांड आहे तुंहिंजो ब्रांड कीअं हलंदो हुनजो ब्रांड आहे हू कीअं हलंदो इहे सभु माण्हू खे ॿुधणा पिया हिकु त ताना ॿुधणा पिया अच्छा इन ते तव्हां डिस्करेज थी वेंदो ऐं तव्हां बंदि करे छॾियो या डिप्रेस थी वञो हिते तव्हांखे बीहणो न तव्हां था चओ सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार सो ई ताना तुनका इहे वहम विसारे हलंदा रहो हाणे नाज़िया खां आख़िरी ॻाल्हि इहा था पुछूं त तव्हां नाज़िया सां कॉन्टेक्ट कयो त उहो नाज़िया अव्हां सां कीअं कॉन्टेक्ट करे अव्हां कीअं करियो नाज़िया इहो थी सघे थो तव्हांखे माण्हू लिख पढ़ कनि ऐं तव्हां उन्हनि खे गाइड कयो ऐं तव्हांजी का एड्रेस का ख़त को पत्र को व्हाट्सएप कुझु थी सघे अच्छा असांजी वेबसाइट आहे www.naziameman.com ऐं उन ते अबाउट अस में असांजो कॉन्टेक्ट नंबर्स ऐं सभु कुझु आहिनि ऐं उते तव्हां पंहिंजा मैसेजिस बि छॾे सघो था ऐं मथां तव्हांजो व्हाट्सएप नंबर बि आहे इवन फेसबुक ते वेंदो उते बि असांजो व्हाट्सएप नंबर बि आहे डायरेक्ट व्हाट्सएप मैसेज करे सघो था फेसबुक तां इनबॉक्स फेसबुक मैसेजिस असांजी जेका सोशल मीडिया असांजी आहे हिकिड़ी छोकिरी जंहिंखे मूं रखियो आहे उहा हलाईंदी आहे ऐं सभिनी असांजे सोशल मीडिया अकाउंट्स खे जेको मुंहिंजे लाइ पर्सनल मैसेज हूंदो आहे उहो मुंहिंजा फॉरवर्ड कंदी आहे
ऐं हर भुर मूंखे ई आंसर करिणो आहे त मां हुनखां पुछंदी आहियां, पोइ हुनजे थ्रू उहा शइ मूं ताईं पुॼे थी, पोइ मां जवाबु ॾियां थी, सम्झां थी त मां ॻाल्हाए सघां थी त ॻाल्हाए बि छॾींदी आहियां। अदरवाइज़ ईअं जो हा मां हिते न आहियां न त ईअं थिए जो उहो वधीक आसान थी वञे, पर इहो आहे व्हाट्सएप वारो जस्ट ज़रियो। ऐं ॿियो ईमेल बि करे सघनि था। असांजी जेका ईमेल आहे ब्रांड जी naziamemun.com जी, उहा उन ते ईमेल अगरि मूंखे पर्सनल ईंदी तॾहिं बि उहे मूं ॾांहुं फॉरवर्ड कंदा, पोइ मां उनखे उन ताईं जवाबु ॾींदी आहियां। ब्रांड ॾिसंदड़नि खे इहा ॻाल्हि ॿुधाए छॾियो, असांजा माण्हू चवंदा आहिनि असां नाज़िया जो आवाज़ु ॿुधूं, नाज़िया सां पाण ॻाल्हायूं, असांखे ख़बर न आहे उनजी सेक्रेटरी, उनजी क्लर्क, उनजी मैनेजर उनखे ॿुधाए बि थी अलाए नथी ॿुधाए। हाणे उन कॉल न वठण जे लाइ तव्हां मंतक ॿुधायो त तव्हां कॉल छो न वठंदा आहियो ऐं मैसेजिस ते छो हूंदा आहियो? अच्छा ईअं बि आहे, अञा इहो हिकिड़ो ड्रॉबैक इहो आहे, असां माना छोकिरियूं न सोसाइटी में असांजो आहे मर्दनि जो मुआशिरो, ऐं मां आहियां न्यूज़ कास्टर, टीवी ते अचां थी, हर कंहिंखे ज़ाहिर ॻाल्हाइण जो शौक़ु आहे। एॾियूं सारियूं फ़ोन्स ईंदियूं आहिनि, हूअं ई मुंहिंजो पंहिंजे पर्सनल अकाउंट ते बि माण्हू कोशिशि कंदा आहिनि त हाणे उहो छो जो फॉलो था कनि इलाही तइदाद में 60,000 70,000 माण्हू, त उन्हनि खे लॻंदो त बसि नाज़िया आहे असांखे फ़ोन करणु खपे, पर नाज़िया हिकिड़ी माउ आहे, हिकिड़ी ज़ाल आहे, हिकिड़ी ब्रांड पंहिंजो ब्रांड थी हलाए, एॾी मसरूफ़ ख़ातून आहे, उन वटि टाइम बि त हुजे न। मां माना रधु बचाव बि कंदी आहियां, उते थांव बि धोईंदी आहियां, पंहिंजे घर खे पाण ॾिसंदी आहियां, लंडन में लाइफ ईअं आहे, उन सां गॾु गॾु पंहिंजे ब्रांड खे केतिरो घणो टाइम ॾियणो पवंदो हूंदो तव्हां कान था इमेजिन करे सघो। ऐं मां चवंदी आहियां औरत वाकई मल्टीटास्किंग करे थी, तॾहिं इहे सभु शयूं मां करे पई वञा, ऐं मूंखे ख़ुशी बि थींदी आहे। आई चैलेंज माई सेल्फ एक्चुअली। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे चैलेंज करणु सिखंदा हो ऐं क्रिटिसाइज़ बि, जॾहिं तव्हां पंहिंजे पाण, छो जो ॿिए जो क्रिटिसिज़म एॾो तव्हांखे न वणंदो आहे, पर पाण खे क्रिटिसाइज़ कंदा आहियो न, उहा सभिनी मां वधीक सुठी ॻाल्हि माना उहा आहे त पाण खे क्रिटिसाइज़ कंदा रहो। हीअ ज़बरदस्त शइ कान्हे, मूंखे हीअं कयां त वधीक सुठी थी सघे, उहा वारी शइ। ऐं पोइ वरी पाण खे चैलेंज करण जी, त एॾो कंफर्टेबल लेवल मां निकिरी करे त न मूंखे इहो करिणो आहे, मां इहो कंदमि, मूंखे करिणो पवंदो। ऐं इन जा वरी ॿी रीज़न भई आई डोंट नो, माना मां आई डू एक्सरसाइज़ अ लॉट। मूंखे लॻंदो आहे त मां जॾहिं खां फिज़िकल फिट रहण जी कोशिशि कयां थी या इन्हनि शयुनि में अचां थी, मां वधीक पॉज़िटिव एनर्जेटिक आहियां, सोचां थी, सोचनि जा पर खुलनि था, ऐं मां इलाही क्रिएटिव थियां थी। सो इन लाइ मां ॾाढी ख़ुशि अख़लाक़ मां आहियां, ख़ुशि रहंदी आहियां, ॿियनि खे मशवरा ॾींदी आहियां, पॉज़िटिव रहो, सभिनी खे सुठा सुठा मशवरा ॾियो। पर जीअं तव्हां चयो त मूं चयो त इहो आसान कोन्हे, वरी फ़ोन कॉल्स ॾाढा था अचूं, त सभिनी खे वेही इन सॼी बिज़ी रूटीन में टाइम ॾिजे, फ़ोन ते ॻाल्हाइजे। पोइ मां चवंदी आहियां तव्हां मुंहिंजा मैसेज छॾे ॾींदा कयो, मूं जेतिरो कंदा मैसेजिस बि इलाही तादाद में हूंदा आहिनि, सो एम सो सॉरी, पर मां कोशिशि कंदी आहियां त मां मैसेजिस जो केॾी महिल थोरो नंढो वॾो जवाबु ॾेई छॾियां, बाक़ी फ़ोन ते ॻाल्हाइणु पॉसिबल कोन हूंदो आहे। इलाही इंपॉर्टेंट लॻे त हिन माण्हू खे मूंसां कोई ज़रूरी इलाही कमु आहे ऐं मां हुनजे कमु अची सघां थी, त पोइ हुन सां ॻाल्हाए छॾींदी आहियां या चवंदी आहियां ठीकु आहे हुनखे नंबर ॾेई छॾो। वेंदे वेंदे आख़िरी ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधाए, नाज़िया चयो त थांव बि मलींदी आहियां, मानी बि कंदी आहियां, ॿारनि खे मानी बि खाराईंदी आहे, उहो थांव पाण छो मलींदी आहे जो लंडन में ओलह जे मुल्कनि में नौकर रखण जो रवाजु कोन्हे, ऐं उते इहो ॾोह आहे त माण्हू जो नौकर कीअं थो थी सघे। सो इन करे असीं सम्झूं था त असांजो हीउ प्रोग्राम अव्हांखे पसंदि आयो हूंदो, ऐं naziamemun.com जेको उनजो NM ब्रांड आहे, उनजे मशहूरी लाइ, उनजे वाध जे लाइ अव्हां ज़ाती तौर जेका कोशिशि करे सघो सा बि कंदव। ऐं नाज़िया जो व्हाट्सअप मैसेज जेको आहे उहो ख़ुदि असांजे नियाणियुनि जे लाइ, औरतुनि जे भेणुनि जे लाइ, माउनि जे लाइ जेके ॾर खण कनि थियूं, भर्थ खणनि थियूं, हैंडीक्राफ्ट्स जो कमु कनि थियूं, जेके को बि कमु कनि थियूं जंहिंसां सिंध शाहूकार बि थिए, सिंध जी नुमाइंदगी बि थिए, पाण भरियूं बि थियनि, पंहिंजो घर बि अॾे सघनि, वधाए सघनि, ऐं कंहिंजी बि मोहताजी न खणनि। नाज़िया मेमण ऐं असां ॿिन्ही खे इजाज़त ॾिजो, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में अव्हां सां गॾु थींदासीं। वेंदे वेंदे अव्हांखे रुॻो इहो रिक्वेस्ट कयां त लीडर टीवी खे घणे में घणो सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि खे, मिटनि माइटनि खे ॿुधायो। अल्लाह भाई।